अरे हर शइ महांगी, हर शइ महांगी। मां त वेल में पातो आहियां। मूंखे लॻे थो असांजो अबे ॾाॾे वारो दौरु ईंदो जेको मिर्चनि सां ॿोड़े में मानी खाईंदा हुआसीं। हर शइ सफ़ा असुल पिंडण जहिड़ा थी विया आहियूं। ॿिया ज़ुल्म लॻो पियो आहे। बटालू 30 रुपया किलो, जेके 10 रुपया किलो मिलंदा 50 रुपए में धड़ी मिलंदी। अदा सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सलाम खुश आ खैरा टाइट छो परेशान लॻो पियो बा? अरे तुझो छा मां परेशान छो लॻो पिया? टोक करे थो या मां ते? हाँ बस यार मां टोक क्या थो एक हमदर्दी करना पुछा करना वरी टोक थो क्या मां? अॻे ई परेशान लॻो पियो आहे। ॾिसे थो बटालू 30 रुपया किलो। अरे अंब एॾो ज़ुल्म, अंब 200 रुपया किलो। अरे ग़रीब माण्हू वठे बि छा वठे? पोइ मां कयुमि भला पिट उन्हनि खे पोइ मां कयुमि उहो पुछा करण तरी करे। अरे हल हल पंहिंजो दंग दाबो न करे ॾेखार। हा मता किलो सम्झे मुंडी मरोड़े छॾींदोमांइ। मुंहिंजा भाइर पोइ अथई 2-3 ॼणा 5-8 ॼणा। हा मता ईअं ईअं करे ईअं नमूनेबाज़ी करे अॻे मां परेशान लॻो पियो। तगारी छो नथा वधाइनि सॼो तिड़के ते? अस्सलाम वालेकुम। वालेकुम। चङो थियो अची वई। छा हाल आहे? ख़ुशि आहे? चङो थियो तूं अची वई मुंहिंजा भाउ। ॻाल्हि ॿुध, असांजो तोखे वोट ॾिनासीं हा त ग़रीबनि जी हमदर्दी थींदी, त रिआयत थींदी। को सौदे में, को मिर्च में, को धाणनि में, को अन्न में। हा एॾी महांगाई बि छो आहे? एॾी महांगाई बि छो आहे? अदा सौज़ल जेके मां तोसां वाइदा कया हा, जेके मां तोसां इक़रार कया हा, जेके मां तोसां ॻाल्हियूं कयूं हुयूं वोट वठण जे लाइ, पोइ मां कूड़ थोरी आहियो। उहे सभु ॻाल्हियूं मां पूरियूं त कयूं आहिनि न भाउ। अब कहिड़ियूं ॻाल्हियूं पूरियूं कयूं थी? बटालू 30 रुपया किलो। ऐं जेको सारियूं जेके मिलंदियूं सफ़ा सस्तियूं हूंदियूं उहे बि महांगो, अन्न बि महांगो थी वियो। छो? मां तोसां चयो न तोखे त जॾहिं मां ईंदुसि त तब्दीली ईंदी। इहा तब्दीली आई उन ॾींहुं छा थियो आहे? 5-8 ॾींहं थिया मूंखे छिते कुते चकायो। मां वियो सरकारी अस्पताल वियो आहियां। ॿिया उते कुते जी सुई बि न मिली। मां स्टोर खां 1400 में वठी 1400 में। अच्छा तुंहिंजी सुई तोखे न मिली? न मिली। अल्लाह वॾो ज़ुल्म आहे। हाणे ॻाल्हि ॿुध, मां तोखे साबित थो करे ॾियां त मुंहिंजे अचण सां केॾी तब्दीली आई आहे। इहा तब्दीली आई कीअं? ॿुध न बाबा, पेट्रोल अॻु में घणे मिलंदो हो? अॻे 70 रुपया लीटर ऐं हाणे घणे आहे? 115 रुपया। पैकेट सिगरेटनि जो अॻु में घणे मिलंदो हो? 35 रुपए। हाणे घणे आहे? 100 रुपए बि थी वियो आहे। ऐं उन खां अॻु में मूंखे इहो ॿुधा त जेके टेबलेट गोरियूं ऐं दवाऊं असां वठंदा आहियूं, अॻु में पोनिस्टान गोरी घणे मिलंदी? 5 रुपया 5 रुपया। हाणे घणे आहे? हाणे 9 रुपया गोरी आहे। 9 रुपया। चाहे असांजे शहर में अॻु में कोप घणे मिलंदो हो? 15 रुपया 15 रुपया। हाणे घणे आहे? हाणे 25 रुपया सुठी चाहे 25 रुपया। हाणे पाण चई त कुते जे चक जी सुई बि मूंखे अस्पताल में फ्री न पई मिले। आहे नी 1400 भरिया। 1400 भरी न? हाणे मुंहिंजा भाउ ॿुधाए, इहा तब्दीली न आहे त ॿियो छा आहे? छा?